शदाद कोट का अमन अमान एक बार फिर खराब। शहरियों के दुकानों से लूट मार का सिलसिला जारी। शहरी एहतजाजी मुजाहरा करने कोटू मोटू चौक पहुंच गए, मगर मकामी पुलिस इंतजामिया सिर्फ खाली छापों तक महदूद। माना तकरीबन महीनों खन थींदो तमाम घणियूं फुरियूं ऐं वारदातियूं जेके ख़ासि करे खाट था लॻनि। शहर में दुकाननि जूं छितियूं भञी करे, कल्ह बि दुकान हिकिड़े जी छित भञी, स्टोर तां दवाऊं 2 लखे जूं खणी विया आहिनि। उन जे भरिसां जेको दर्जी हुयो उन जा कपिड़ा वग़ैरह जेके ड्रेसूं वग़ैरह खणी विया आहिनि। माना रोज़ु दुकान ऐं मोटरसाइकिलियूं अलाए केतिरियूं जेके आहिनि उहे फुर्तियूं आहिनि। ऐं शहर में एॾी बदअमनी वधी वई आहे जो ॾींहं ॾिठे जो मोबाइल जूं चोरियूं त रोज़ मामूल बणिजी वियूं ऐं सरेआम जेके जुआ मंशियात वग़ैरह इहे जेके हलनि थियूं, जंहिंजे करे इहे रोज़ चोरनि ऐं फुरनि में जेको वाधारो थो अचे ऐं मोटरसाइकिलियूं काफ़ी फुरिजी वियूं आहिनि। स्ट्रीट क्राइम वधी वियो आहे ऐं काफ़ी माण्हुनि खां बंडी मां मोबाइल फुरिजी हुई आहे। कल्ह 3 ॾींहं मोची मले मां मोबाइल फुरिजी हुई आहे। मोटरसाइकिलियूं फुरिजनि थियूं। मुक़ाम खां असांजे सोलंकी खां फुरिजी हुई आहे मोटरसाइकिल। असांजे मीरसन भट्टी खां कुबे जे खां उनजे भाउ इब्राहिम खां मोटरसाइकिल फुरिजी हुई आहे। काफ़ी सारा शहर जा ॾोह थियल आहिनि। हिन वक़्त ताईं कंहिंजो बि ॾोह नथो मोटे। असां IG खे DIG खे इहो चिताव ॾियूं था, इहो अपील भी कयूं था त महिरबानी करे हिन ASP हटाए, न त ॿी सूरत में असां पंहिंजा एहतजाज के वधाईंदा रहंदासीं। दूसरी जानिब शहरियों का वश न्यूज़ से गुफ्तगू करते हुए मजीद कहना था कि अब तो शहर में रोज़गार करना क्या, मगर खुली फिजा में सांस लेना भी मुहाल हो गया है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदाद को।